जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोर जा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर जा थाणे जी हद में वधंदड़ बदअमनी के ख़िलाफ़ ॻोठ ग़ुलाम अकबर लाशारी जे रवासियुनि जो क़ौमी इशारा बंदि करे एतिराजी मुज़ाहिरो। हिंगोर जा थाणे जी हद में वधंदड़ बदअमनी के ख़िलाफ़ ॻोठ ग़ुलाम अकबर लाशारी जे रवासियुनि परवेज़ अहमद लाशारी, आफ़ताब लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रसूलाबाद क़ौमी इशारा बंदि करे एतिराजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो हुयो। एतिराज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिंगोर में रोज़ानो चोरियुनि जूं वारदातूं उरूज ते पहुची वियूं आहिनि, पर पुलिस ॾोहनि ते कंट्रोल करणु तोड़े ॾुआरनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। एतिराज कंदड़नि SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते बदअमनी ते कंट्रोल करे चोरी थियल ट्रांसफार्मर वापसि कराए ॾिना वञनि ऐं ॾुआरनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एतिराज जो दाइरो वधायो वेंदो।